पेश कयो से महबूब जे नूरी हथारों अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा के पेश कयो से महबूब जे नूरी हथारों सानिए ज़हरा अम्मा सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा के पेश कयो से महबूब जे सभनी न्याणन के पेश कयो से ऐं महबूब जे अज़वाजन मोमिनन जे अमनन के पेश कयो से महबूब जे सचन असाबन सगोरन के पेश कयो से 12 इमाम 14 मासूमन के पेश कयो से खुसूसतन मुझे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम के पेश कयो से 7 शाबान जी आमद शहजादा घोट कासिम सरदार के पेश कयो से करबला में जेके इमाम हुसैन सां पाक बीबियूं गॾु हुयूं उन्हनि खे पेश कयो से ॾाढो आदम ॾाढी हवा खां वठी इमाम महदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमिनात खे कुल वलिन खे दाता गौस आज़म दस्तगीर खे पेश कयो से तुरेल बादशाह साईं खे ऐं वज़ीर साईं जेको वज़ीर आहे तुरेल बादशाह जो इन्हनि खे ऐं जेके बि असां दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जा असांजा जेके बि वॾड़ा क़रीब हे फ़ानी जहान छॾे विया उन्हनि जे रूहनि खे पेश कयो से मौला सभिनी के प्यारे आका जो पाड़ो ऐं कचहरी नसीब फरमा ओ मौला अॼो को साईं मोहतरम जनाब वाजिबुल एहतराम वडेरो इमदाद अली मेतलो साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला सलवात जे सदके साईं इमदाद अली मेतलो साईं खे साईं जे भाइरनि खे साईं जे पुटनि खे बचड़नि खे बाबा वॾे खे सिहत अमड़नि न्याणनि खे सिहत ऐं हर मुश्किलात बीमारनि खां क़यामत ताईं पनाह अता फरमा ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि तुंहिंजी पनाह में आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा इमदाद अली साईं जे रोज़ीअ में ज़ाहिरी ग़ैबी गंज अता फरमा ओ मौला साईं जा जेके कर्ज़ आहिनि उहे सभु दूर फरमा साईं जे शहज़ादो इस्लामाबाद में पढ़े तो अज़ीम साईं खे कामयाबी ॾे वॾो ऑफिसर बणा ओ मौला साईं वारनि जे माल रिज़्क़ में बरकतूं अता फरमा अॼु असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जो बेड़ो तार असांजे जमात जे निगरान अरबाब अली मेतलो खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा महबूब जी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ क़बूल फरमा इमदाद साईं खे जंहिं बि दुआ जे लाइ चयो या जंहिंजे लाइ बि दिलि में सोचनि था उन्हनि जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि वसल्लिमू तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।